अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़े भलीकार था चऊं। नाज़रीन, मिनी बजट इमरान ख़ान जी मुमकिना इम्कानी गिरफ़्तारी ऐं उनजो रद्दअमल ऐं उन खां सवाइ कि पंजाब ऐं केपी में इलेक्शन पंहिंजे टाइम सां थी सघंदी या न थी सघंदी, इन्हनि मौज़ूअनि ते अॼोके प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कियो आहे डॉक्टर सोहराब सरकी साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। जय प्रकाश साहब नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ जा सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक हूंदा। उनखां सवाइ अदनान आदिल साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक हूंदा। ऐं कोशिशि कयूं था त मुस्लिम लीग नून आहे उनखां सवाइ कंहिं असीं लीगल एक्सपर्ट खे बि अॼोके प्रोग्राम उनजो ओपिनियन बि शामिलु कयूं, जीअं वधीक शयुनि खे जेके हिन वक़्तु डेवलपमेंट्स थियनि पियूं उन्हनि खे बहितर नमूने सां सम्झी बि सघूं ऐं अव्हां जे साम्हूं बि उनजी सम्झाणी रखी सघूं। अव्हां सभिनी खे भलीकार चवां थी हिन प्रोग्राम में। ऐं डॉक्टर साहब हिसो आहिनि, हुकूमत जो पार्ट आहिनि। डॉक्टर साहब अव्हां खां आगाज़ कयां थी जय साहब जी इजाज़त सां। ऐं क्विकली जेको मां पहिरियों इंट्रो में बि चयो त मिनी बजट ॼाणायो पियो वियो त मिनी बजट ईंदो, पर घटि खां घटि बार आवाम मथां रखियो वेंदो। अॼु डार साहब जॾहिं मिनी बजट पेश पे कयो त उन वक़्तु इहा ॻाल्हि कई त आवाम खे अञा वधीक सादगीअ जे पासे अचणु घुरिजे। हाणे उन ते त डिटेल्स में जेके शयूं साम्हूं अचनि पियूं ॻाल्हाईंदासीं, पर उनखां अॻु मां पुराणा पार्लियामेंटेरियन आहियो। अॼु इहा ॻाल्हि कोट थी त कोरम पूरो न हो, कोरम पूरे हुअण जी निशानदेही थी त घटि में घटि 86 मेंबर हुजणु घुरिजनि। पर उन वक़्तु जंहिं वक़्तु हीउ बजट पेश पे थियो उन वक़्तु रुगो ऐवान अंदरि 65 मेंबर मौजूदु हुआ हुकूमत जा। हिन खे कीअं पिया ॾिसो? ऐं ऑपोज़िशन त इहो बि ॼाणाए पई त ख़ुदि हुकूमत जी पंहिंजा माण्हू उन सां गॾु न बीठल आहिनि फ़ैसिलनि ते। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त मां सम्झां थो त PTI न करे हा, जेकॾहिं PTI मौजूदु हुजे हा त इहे जेके इशूज़ जेके आहिनि उन्हनि खे चङी तरह हैंडल करे सघे हा। ॿाहिरों वेही करे इहा ॻाल्हि करनि था। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त कोरम पूरो करण जी निशानदेही थींदी आहे ऐं उन में स्पीकर जो इहो इख़्तियार हूंदो आहे, पोइ वरी उनखे काउंटिंग कंदा आहिनि। न मां ख़बर न आहे त उते कोरम पूरो हुयो न हुयो, पर कोरम पूरो क़ानूनी तरीक़े सां हुजणु खपे। ऐं जेकॾहिं कोरम पूरो न आहे त उनखे जेको इजलास हलंदो आहे, जेकॾहिं को पॉइंट आउट करे त उनखे सही न सम्झो वेंदो आहे, उहो ग़लति सम्झो वेंदो आहे। बहरहाल हिते इहा प्रैक्टिस रही आहे सिंध असेंबली में, क़ौमी असेंबली में मां ॾिठो आहे त काफ़ी दफ़ा कोरम जी निशानदेही थींदी आहे, पर पोइ बि इजलास हलंदो आहे ऐं म्यूचुअल अंडरस्टैंडिंग तहत बि हलंदो आहे। बाक़ी जेको ॿियो तव्हां चयो त क्विकली ॿुधायो, जेको ॿाहिरि जेको आहे बिल्कुलु ॿाहिरि नज़र अचे पियो, अञा ईंदो। हालात जेके आहिनि उहे के सूटेबल न आहिनि, तमामु हालत ॾाढी ख़राबु आहे ऐं माण्हू जेके आहिनि वीचारा पाण तव्हां ॾिसो था सख़्तु परेशान आहिनि। ऐं उनजो इहो ई आहे जो जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इहो ॿार नथो रखियो वञे, जेकी ग्राउंड रियलिटी आहे, त पोइ मुल्क डिफ़ॉल्ट में वञे थो। डिफ़ॉल्ट में वेंदो त पोइ अञा वधीक एतिरो नुक़सानु थींदो शायदि उहो उनजो अज़ालो बि न थी सघे। त इन जे करे सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा ऐं जेके आहिनि माहिर या जेके पहिरियों असां सियासत में आहियूं, जीअं तव्हां चयो, पाकिस्तान में अहिड़ी ख़राबु सूरत हाल कॾहिं बि न रही आहे। ऐं उन में जीअं इमरान ख़ान साहिबु आयो, उन अहिड़ा फ़ैसिला कया उन जी हुकूमत। ऐं उन खां पोइ ॿियो इहो आहे त हू पेट्रोल तमामु महांगो वठनि पिया, तमामु वरी सस्तो ॾियनि पिया। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त वरी जेके हुननि वाइदा कया ॾिठो त हाणे पॉलिटिकल अनस्टेबिलिटी आहे, जेके हुन सां IMF सां वाइदा कयूं त माइदनि खां फ्री आहे, त उन में वॾो नुक़सानु थियो आहे मुल्क जो। अलाह रहम करे। ज़रूरु तकलीफ़ आहे, पर मां सम्झां थो दुआ बि आहे असांजी त जेके गॾिजी सॼी जेकी सियासत पंहिंजी जाइ ते उनखे परे हटी रखी करे जेको हिन वक़्तु जेकी बुरानी सूरत हाल आहे माशी मुल्क जी, उन खे जेकॾहिं सियासतदान कढनि त वधीक बहितरु थींदो। ठीकु, जे साहब ॾे हलंदासीं। जे साहब अव्हां छा चवंदो मिनी बजट ते? हिते डॉक्टर साहब इहा ॻाल्हि चई त ज़ाहिर आहे सख़्तु जेके फ़ैसिला आहिनि IMF ॾे वञण बि मजबूरी हो ऐं सख़्तु फ़ैसिला करण बि हिन वक़्तु हिकु मजबूरी आहे। पर हीउ अॼु हिकिड़ो मशवरो डॉक्टर साहब जी तरफ़ां साम्हूं आयो आवाम खे त हू सादगीअ पासे ॾे वञनि। हिन वक़्तु जेके अॼु मिनी बजट तहत जेके लग्जरी आइटम्स आहिनि, हाणे त ख़ैर हिन वक़्तु बुनियादी ऐं लग्जरी आइटम्स जो फ़र्क़ु बि ख़तमु थी वियो आहे, छाकाणि त ॼाणायो पियो वञे त हुन में खाधे जो तेल हुजे, चॉकलेट्स हुजनि, बिस्किट्स हुजनि, उनखां सवाइ इलेक्ट्रॉनिक्स हुजे, मेकअप जो सामान हुजे, सिगरेट हुजे, नूडल्स हुजनि, जंहिं मुंहिंजे काड़ी शइ बची कोन्हे जंहिं ते हिन वक़्तु उहो टैक्स न पियो लॻे। जेको 170 अरब पंहिंजो टैक्स आहे उहो कहिड़े रीति वसूल कयो वेंदो, हिन ते बहस हले पियो। पर इहो बि आवाम पुछणु चाहे पियो त असांखे सादगी जा मशवरा बार बार ॾींदड़ हुकूमत पाण छा कंदी, पाण कहिड़ा ऑस्टेरिटी मेजर्स वठंदी जेके नज़र बि अचनि, सिर्फ़ु बयाननि जे हथ ई न हुजनि? छा चवंदो तव्हां? ॾिसो, सभ खां पहिरियों मां जेका अॼु मिनी बजट जेका पेश कई आहे इसाक़ डार साहब,
मां बिल्कुलु उन बजट खे रिजेक्ट थो कयां। त असल ॻाल्हि आहे त जेके ॿई जेके पाकिस्तान जूं जेके पंहिंजे पाण खे जमहूरी पार्टियूं सम्झनि थियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या PMLN हुजे या हुनजे सां गॾु मौलाना फज़ल रहमानी जमायत 13 जमायती इत्तेहाद आहे, असल में ही ॿई पार्टियूं कहिड़े नारे ते आई हुई? तो इमरान खान साहब जी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हली पई। इन में कोई शक कोन्हे त असांखे जेके हालात मिलिया हुआ उन हालात जे मद्देनज़र पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजी जेका मुआशी टीम हुई उन तहत उन वधि कोशिशि कई ऐं पंहिंजी जेके कोरोना जी युवा में मुल्क हो त बि उन 6% ग्रोथ हुई, 12% असांजे वक़्तु महांगाई इंफ्लेशन थी। ऐं अॼु तव्हां ॾिसो त ॿई पार्टियूं जेके पंहिंजे पाण खे वॾियूं तजुर्बेकार ऐं मां सम्झां थो इन्हनि खे जेको 35 साल तजुर्बो हुकूमत हलाइण जो, अगरि जेकॾहिं ही आया आहिनि त मुनासिबु इहो हुजे त हीअ अगरि असांजे दौर में 12% महांगाई त हिन खे महांगाई ख़तमु करणु खपे आहे। पर अॼु महांगाई जेका आहे इन्फ्लेशन 30% इन्फ्लेशन आहे ऐं जेके तव्हां फूड आइटम्स आहिनि उन 40% महांगा थिया। हाणे मूंखे ॿुधाइनि त ऐं वॾे में वॾी ॻाल्हि मां सम्झां थो त जेको हिननि जो वज़ीर ख़ज़ाना हो मिफ्ता इस्माइल, अगरि जेकॾहिं हिननि मुआशी टीम जेका हली पई त मिफ्ता इस्माइल हटण खां पोइ इसाक डार IMF खे अखियूं ॾेखारियूं थी। आई डोंट केयर। हाणे ॾिसो मूंखे ॿुधायो, जिते तव्हां अगरि हुनखे IMF खे अखियूं ॾेखारींदा आहियूं, हिकु त असीं कर्ज़ु वठूं, ॿियो वरी असां हुननि खे अखियूं ॾेखारियूं, त मां सम्झां थो जेका इसाक डार जी पॉलिसी टोटली फेल वई आहे। हुनखे अगरि IMF में वञण में मां सम्झां थो त मुल्क जेके हालात आहिनि हुन में IMF में वञण बि असांजी मजबूरी, पर जेकॾहिं तव्हां उन्हनि सां अगरि टर्म्स अहिड़े टर्म्स ते ॻाल्हायो आहे जंहिंमें ॿिन्ही जी विन विन सिचुएशन हुजे हा त शायदि एतिरो जो 117 अरब टैक्स लॻाइणो पियो हुनजी नौबत न अचे हा। पहिरां हुकूमत इहो जेको आहे ॿिन्ही बजट जो ॿार सदर ममलकत में सां विझण बि चाहियो, ऑर्डिनेंस ॾिनो, सदर ममलकत रिफ्यूज़ कयो ऑर्डिनेंस खां, पोइ अॼु क़ौमी असेंबली इजलास थियो। हाणे मूंखे ॿुधायो त इन्हनि अॼु जेका बजट पेश थी हुन में सेल टैक्स 17 खां 18% कयो वेंदो, जेके सीमेंट ते हिननि टैक्स लॻायो आहे, हिननि फूड आइटम्स ते टैक्स लॻायो आहे। हाणे इम्पोर्टेड चलो ठीकु आहे, लग्ज़री आइटम्स ते लॻायो त बहितर आहे, त मूंखे इहो ॿुधाइनि त हिननि असल में तव्हां केतिरा टैक्स लॻायो? अगरि जेको हाणे ज़ुल्म थिए इहो थो मुल्क में जेको टैक्स ॾिए थो उन ते टैक्स लॻायो वञे थो न, उहो माण्हू जेको टैक्स नथो ॾिए उन ते को कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मां सम्झां थो इसाक डार खे हिकु मिनी बजट पेश कई आहे, उन सां गॾोगॾु इहो बि ॿुधाया त जेको आम माण्हू सैलरी पर्सन जेको उहो तबिको जेको सैलरी जो तनख़्वाहदार आहे, डेली वेजिस ते आहे, उनजी बजट असां हुन सां गॾु पेश करिया त बाबा हीउ माण्हू 25,000 रुपया हिननि जी तनख़्वाह आहे, उन 25,000 में हीउ पूरत कंदो। हाणे ॾिसो टैक्स सिर्फ़ु लॻो इन करे त IMF खे मां सम्झां थो अञा इन में बि मां इहो अॼु चवां थो बजट पेश करण खां पोइ बि कहिड़ी गारंटी आहे त IMF में हिननि खे प्रोग्राम उहो हुनखे रिव्यू करे थो नथो करे। अञा मां सम्झां थो हिननि जा टास्क थिया आहिनि, अञा इहो टैक्स लॻंदा, उन खां पोइ बोर्ड मीटिंग थींदी IMF जी। पर मां सम्झां थो मुल्क में लाज़मी आहे जेके नाणे जा ज़ख़ीरा आहिनि उहे घटिजी चुका आहिनि ऐं इम्पोर्ट तव्हां अॼु ॾिसो पाकिस्तान में 3 या 4 शयूं इम्पोर्ट खां सवाइ तव्हां जेके ॾिसंदा पोर्ट ते दालियुनि जा कंटेनर पिया आहिनि, शयूं महांगियूं थी वञनि, हर शइ खाधे जी महांगी, 40% खाधे जी महांगी थी वञे। हुकूमत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो त ॿुधाए त जेकॾहिं हू 9 महीना में 10 महीना में हुकूमत कई आहे, जॾहिं हिननि असांजे ख़िलाफ़ महांगाई मार्च कई त हिननि वटि कहिड़ो फॉर्मूलो आहे जंहिंमें आम माण्हू खे फ़र्क़ु पियो आहे? इहो सम्झो पिया त जेके जी जे सभु अवां जीअं चयो त 9 महीननि में जेको कुझु ही हुकूमत करे वई PDM जी ऐं उन खां पोइ जेके हिन जा रिज़ल्ट अॼु असीं भोॻियूं पिया सभु, अवां सम्झो पिया त जेकॾहिं PTI ऐवाननि खां ॿाहिरि न निकिरे आहे, ही 9 महीना मुसलसल जेके मामला हलंदा रहिया, जेकॾहिं ऐवान अंदरि मौजूदु हुजे हा, हिकु मज़बूत ऑपोज़िशन जो किरदारु अदा कंदी रही आहे, त जीअं मां चयो त ऑर्डिनेंस वारे मामले ते असीं रस्ता रोक कई सदर मुमलिकत त ही मामला कुझु बहितर अंदाज़ सां पेश पे थी सघे हा, कुझु बहितर को गॾियल का हिकमत अमली इन्हनि मामलनि ते अची पए सघी। अवां सम्झो पिया त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सियासी तौर ते जेके मामला जेके हिकमत अमलियूं ऐं फ़ैसिला रहिया इन पोइ 9 महीननि दौरान उहे बि दुरुस्त न हुआ।
ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, हिकु त ॻाल्हि इहा जेकॾहिं मां सम्झां थो अगरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत रिजीम चेंज ऑपरेशन में न हटे हा त शायदि मुल्क जी मुआशी बहरान में आहे उहो शायदि इन बहरान में न हुजे हा। ॾिसो हिकु अहिड़ी हुकूमत जेका जंहिंखे 5 साल जो पीरियड मिलियो हो, अगरि हुनखे 5 साल पंहिंजो टाइम पूरो करणु ॾिनो वञे हा त शायदि मां सम्झां थो डॉक्टर सोहराब सदकी साहिब वेठो उहो शायदि पंहिंजी पार्टी पॉलिसी दर खुली ॻाल्हि न करे, पर हुन खां तव्हां ज़ाती अनऑफिशियली अगरि आमदी कार्ड पुछंदो त हू बि अॼु ॾिसो आम माण्हू जॾहिं पंहिंजे टकनि वटि वेंदो त हुन उते बि हिन खां सुवाल पुछिया वेंदा त बाबा अॻे त वफ़ाक़ में इमरान खान हो, अॼु जेकॾहिं पीपल्स पार्टी PML जी हुकूमत आई आहे तव्हां अॼु छा कयो? मां सम्झां थो हिन में को शक कोन्हे मुल्क मुआशी बहरान में असांजे टाइम में बि हो, अॼु बि आहे, पर जेकॾहिं असांखे टाइम पूरो करणु ॾिनो वञे हा त शायदि हीअ बहरान न अचे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त ॾिसो अगरि ॾिसो हीअ जेका नई हुकूमत जेका रिजीम चेंज चए त जेका PDP हुकूमत आई आहे इहा वेरी शॉर्ट टर्म आहे, इहा तक़रीबन साल ॾेढ जी हुकूमत। जेकॾहिं अगरि फ्री फेयर ट्रांसपेरेंट इलेक्शन अगरि दोबारा अगरि हुकूमत सिविल तोड़े अगरि दोबारा इलेक्शन कराईंदा त हिकु नई पार्टी अची आहे हुनखे 5 साल जो मैंडेट मिले हा, शायदि भले हे खटे अचनि हा, हिन में असांखे इहो न आहे अगरि त हीअ हिकिड़े लॉन्ग टर्म IMF सां ॻाल्हियूं कंदा। हाणे हिननि जेको कमु पिया कनि टोटली अंडर प्रेशर में पिया कमु कनि। हाणे ॾिसो मुल्क में को शक कोन्हे जेके हिननि खे ज़ख़ीरा असां ॾिना, अॼु $3 अरब जो ज़ख़ीरा आहिनि, से बि 3 अरब हिननि जा पंहिंजा न आहिनि, उहे बि सऊदी अरब जा या UAE जा या असां दोस्त मार्केट जा रिज़र्व रखियल आहिनि। पर अॼु जीअं मुल्क जे सूरत में इन में को शक कोन्हे, मां इहो नथो चवां त हिनखे IMF न वञणु खपे हा, बिल्कुलु IMF विया आहिनि, पर मां सम्झां थो जेकॾहिं इहो अॼु जेके रिजीम चए त हीअ हुकूमत न अचे हा शायदि मुल्क जो मुआशी बहरान मां गुज़रे पियो, अॼु हालात न हुजनि हा। ठीक जैसा मुझे पॉइंट अची वियो वहाँ जो जेकॾहिं ही ये नथा चओ अवां त ही IMF न वञनि ही त उहो ई प्रोग्राम जेको अवां करे वियो उनखे कंटिन्यू कयो आहे हुकूमत। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां जेको ॾिसो असां जेकॾहिं IMF जो प्रोग्राम कयो त उहा असांजी ज़िमेदारी हुई, असां हुनखे पंहिंजे तरीक़े सां छा जेका असांजी मुआशी जेके स्कीम हुई जेका असांजा जेके प्लेन हुआ शायदि हिननि हुन ते अमल न कयो। जेकॾहिं अञा बि जेकॾहिं ॾिसो मां इहा ई त ॻाल्हि कयां न जेका हिकु प्रोग्राम असांजो, पर जेकॾहिं हिननि खे IMF जो प्रोग्राम ॾिसो ई को फाइनल न हूंदो। जेकॾहिं ॾिसो हिकिड़ी एग्रीमेंट असां जेका कई असां जेकॾहिं उन ते असां पंहिंजी असांजी प्लेनिंग जेके हिननि खे बहितर हुजे त पंहिंजे प्लेन ॾींदा IMF खे, हिननि खे उहा पंहिंजी पॉलिसी, पोइ हिननि खे जेकॾहिं असांजी मुआशी IMF प्रोग्राम ते अमल करणो हो कमु करणो त हिननि हुकूमत में छो आया? हिननि त बेसिकली ॾिसो तव्हांखे ॿुधायां हिननि जी हिन हुकूमत जी अवाम हिननि जी को अवाम सां को इंट्रस्ट न आहे। ॾिसो तव्हांखे अॼु ॿुधायां हिननि जो इंट्रस्ट छा हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या PMLN हुजे, जेके हिननि जा पंहिंजा ज़ाती केसिस आहिनि, NROs आहिनि, 1100 अरब जा जेके हिननि करप्शन जा केसिस हुआ, जेके हिकु ॿी हिननि ख़ुदि जेके पीपल्स पार्टी नूं ठाहिया नूं ते पीपल्स पार्टी ठाहिया उहो केस ख़त्म करणा हुआ, उहो हा हिननि जो उहो मसइलो हल थी वियो आहे। ठीक जैसा मुंहिंजो पॉइंट अची वियो त मां चयो त छा मक़सदु हिननि जो हो पंहिंजा केस माफ़ कराइण या ॿिया मामला सेट कराइण, पर जेको कुझु हिननि 9 महीननि में रिजीम चेंज जे नाले ते बार बार जेके यूटर्न्स ऐं बयान वरिता विया हुननि केतिरो सोसाइटी खे विरायो, उन केतिरो मुल्क खे नुक़सानु ॾिनो, हीअ बि तमामु घणो अहम पॉइंट हों जैसे सोचने की ॻाल्हाइण जी भी ज़रूरत है। अदनान साहब ये खड़ी वनम शे। अदनान साहब आपने डॉक्टर साहब का भी मौक़िफ़ सुना, जेब साहब का भी तफसीली मौक़िफ़ आपने सुना, कैसे देखते हैं आप इस सूरत-ए-हाल को? इस वक्त भी ब्लेम गेम मुसलसल जारी है कि जो कुछ हुआ वो पिछली गवर्नमेंट करके गई या अब हमें जो हालात मिले बड़े मुश्किल हैं, लेकिन एक आम आदमी जो सवाल कर रहा है वो बड़े मुख्तलिफ कर रहा है, वो उसको कोई कंसर्न नहीं कि किसने क्या किया, किसको किस हालत में मुल्क मिला, वो ये जानना चाह रहे हैं कि अब जो हुकूमत है जो हमारे लिए हमारे इक़्तिदार में है इस वक्त है, हमारे वोटों पर हमें उम्मीद दिलाकर वो क्या सोच रहे हैं हमारे लिए, और वो हमें सादगी का मशवरा देने से पहले खुद क्या कर रहे हैं। अवाम का तो सारा कंसर्न इस वक्त यही नज़र आता है। देखिए कोई भी हुकूमत हो, जब इमरान खान आए थे तो वो भी ये कहते थे कि मेरे लिए बहुत मुश्किल हालात छोड़ गए हैं, ख़जाना खाली है, और उस वक्त भी मुल्क डिफ़ॉल्ट का शिकार था, तो वो भागे भागे कभी चीन जाते थे, कभी सऊदी अरब, कभी मुत्तहिदा अरब इमारात, तो 1 साल तो वो डिफ़ॉल्ट को दूर करने में, पैसे इकट्ठे करने में लगे रहे उनको। तो ये हर हुकूमत जब आती है तो वो पिछली हुकूमत को ज़िम्मेदार ठहराती है। असल में तमाम हुकूमतें जो भी अब तक आई हैं
उन पे पाकिस्तान की एक अशराफिया का, अमीर तबके का, बड़े ज़िम्मेदारों, बड़े बिजनेसमैनों, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी का गलबा है और वो अपने मुफाद में पॉलिसीज़ बनाते हैं। अवाम और मिडिल क्लास का इसमें कोई हिस्सा नहीं है। आप ये देखें कि पाकिस्तान के तमाम अमीर बड़े ज़िम्मेदार जो हैं वो इनकम टैक्स से मुस्तस्ना हैं, उन पे ये टैक्स नहीं लगाते हैं। जो सारे पाकिस्तान के ज़िम्मेदार मिलकर भी 3-4 अरब रुपए से ज़्यादा टैक्स नहीं देते। जो हज़ारों अरब रुपए का टैक्स इकट्ठा होता है वो मुतवसत तबके से, आम आदमी से इकट्ठा होता है। साबुन पे टैक्स है, घी पे टैक्स है, दालों पे टैक्स है, हर ज़रूरत के इस्तेमाल की चीज़ के ऊपर पेट्रोल, डीजल, मिट्टी का तेल, बिजली, गैस, हर चीज़ पे टैक्स है। लेकिन अमीर लोग जो हैं वो बराह रास्त टैक्स से मुस्तस्ना हैं। इसी तरह पाकिस्तान में 24 लाख अमीर ताजिर हैं, छोटे ताजिर उसके अलावा हैं, उनमें से सिर्फ 30,000 इनकम टैक्स देते हैं। अगर ये ताजरों को बड़े अमीर ताजरों को इनकम टैक्स के उसमें लेकर आए तो इनके ऊपर इनको पेट्रोल, डीजल और आम चीज़ों पे इतने टैक्स न लगाने पड़े कि आवाम की ज़िंदगी मुश्किल हो जाए। जो जितनी भी हुकूमत पाकिस्तान में एक एलीट कैप्चर है, अशराफिया का कब्जा है, एक चकड़बंदी है और हर हुकूमत जो है उन्हीं के मुफादात का तहफ़्फ़ुज़ करती है। ये भी वही काम कर रहे हैं। पिछले 10 महीने से आप देखें कि जो पेट्रोल है वो 100 रुपये लीटर महंगा हो चुका है, 33 रुपये लीटर मजीद 16 फरवरी से महंगा होने की नवीद है। अखबारों में रिपोर्ट्स शाया हो रही हैं कि जल्द ही उसमें मजीद इजाफा कर दिया जाएगा। मिट्टी का तेल 28 रुपये फी लीटर मजीद महंगा कर दिया जाएगा। इसी तरह बिजली के रेट बढ़ा दिए गए हैं, गैस के रेट तो 100% तक बढ़ा दिए गए हैं। तो आवाम के लिए तो अब आप देखिए कि 30%, 33% तो हेडलाइन इन्फ्लेशन है यहाँ पर। यानी 100 रुपए का जो नोट था वो 10 महीने में 70 रुपए के बराबर रह गया है। और अगर आप 5 साल का वो देखें तो वो शायद 30-40 रुपए के बराबर रह गया है। तो आम आदमी की इनकम तो नहीं बढ़ी और जो इनकम थी उसकी कुव्वत खरीद बहुत कम रह गई है। जब तक ये पाकिस्तान के जो अवाम है, पाकिस्तान आप देखें कि फ्रांस में उन्होंने पेंशन्स में रिफॉर्म्स की तो लोग एहतजाज करने सड़कों पे आए। पाकिस्तान में तो लोग पुरअमन एहतजाज भी नहीं करते हैं, एक दूसरे से मदद मांग लेते हैं, भीख मांग लेते हैं, खैरात मांग लेते हैं, अल्लाह से दुआ कर लेते हैं, लेकिन अपने जो मफादात हैं उनके लिए वो एहतजाज नहीं करते। कम से कम 20 लाख लोग बेरोजगार हो चुके हैं। कंजर्वेटिव एस्टिमेट ये है पिछले 10 महीनों में जो फैक्ट्रियां बंद हुई हैं एलसीज ना खुलने की वजह से और दीगर मंदी की वजह से, कारखाने जो बड़ी तादाद में बंद हुए हैं, कम से कम 20 लाख लोग बेरोजगार हुए हैं। लेकिन आप इनकी बातें सुने, जो इनके 85 वजीर हैं कहते हैं हम तनख्वाह नहीं लेते। भाई तनख्वाह नहीं लेते तो घर तो हैं, बंगले हैं, कारें हैं, फ्यूल्स मुफ्त है, फोन मुफ्त है, मुलाजमीन की फौज है उनके पास, उनके ऊपर करोड़ों रुपए खर्चा महीने का आता है, लेकिन आवाम को ये कहकर बेवकूफ़ बनाने की कोशिश करते हैं कि जी ये हम तनख्वाह नहीं देते। अदनान साहब आप बिल्कुल दुरुस्त फरमा रहे हैं, आप ही की बात को आगे बढ़ाऊंगी। डॉक्टर सोराब साहब ही गाल बार बार अचे थी तो आवाम के तो मशवरो दिनों पे वने तो तव्हां सादगी भी रखो, बेन मामलनि ते भी कंट्रोल कयो, पर ख़ुदि काबीना ते बार बार सवाल उथनि पिया त ग़रीब मुल्क हुजे, ॾुखियूं हालतूं हुजनि ऐं 85-86 वज़ीर सलाहकार उहा फ़ौज हुजे, उन खां सवाइ इहे बि मामला जीअं बार बार थिए थो जेके बि हर क़िस्म जी आमदनी वारा माण्हू आहिनि उन्हनि खे टैक्स नेट में आंदो वञे, डॉक्यूमेंटेड कयो वञे, त हुकूमत इन पासे ॾांहुं ध्यानु छो न पई ॾे? ॾिसो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके वधीक वज़ीर खणनि था ख़ुशुमावनि, बिल्कुलु उन्हनि जी ज़रूरत न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो आम तौर ते इहो चयो वेंदो आहे त मेंबर या जेके मिनिस्टर आहिनि ऐं तव्हां जेकॾहिं उन्हनि जी पघार जेकॾहिं ॾिसो घणा अलाए मां ख़बर न आहे, जेके आहिनि ईमानदार माण्हू आहिनि त उहे ज़ाहिर वठंदा हूंदा, छो जो थी सघे थो उन्हनि खे तकलीफ़ थींदी हुजे, पर घणा काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके न बि वठंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जी जेकॾहिं तव्हां पघार ॾिसंदा इन्हनि मेंबरनि जी या मिनिस्टरनि जी, त उहे मां सम्झां थो टीचर्स जेके आहिनि असांजा उन टीचर खां बि घटि उन जी तनख़्वाह आहे। हाणे मरात बि जेके आहिनि उहे बि मां नथो सम्झां त एतिरा आहिनि। उन में एॾो ईअं हिकिड़ी प्रोपेगेंडा इहा कई वेंदी आहे त को वॾे पैमाने ते को उन्हनि जा जेके आहिनि हा जीअं माने इजलास वग़ैरह हलंदा आहिनि उन में तमामु घणो ख़र्चु थींदो आहे, बाक़ी उनजी सैलरी एतिरी न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त साईं जन फरमायो त ज़मींदार तबिको तमामु घणी टैक्स ॾिए थो, अॻे टैक्स नेट में न हुयो। हाणे असल में ज़मींदार जो आहे सॼो जेको डिपेंड करे थो उहो इहो आहे त तव्हां पाण ख़बर आहे त हाणे असां ॿियो टियों साल आहे असां 0-0 आहियूं। माना हाणे जेके असां कुझु पैसा कमाया हुआसीं माना असां सॼा इहे बोर्ड में ख़तमु था थी वञनि ऐं उन में असांखे एतिरो नुक़सानु थिए थो ऐं 3-4 सालनि खां पोइ वरी ज़मींदार वञी करे थोरो घणो सर्वाइव कंदो आहे, वरी का इहा ॿोॾ या बारिश या का अहिड़ी
नागानी सूरत हाल हूंदी आहे त उन में ॾाढी सिर्फ़ु इहो न ज़मींदार न पर जेको उन में ग़रीब तबिको जेको आहे वॾे में वॾी पाकिस्तान जी जेकॾहिं इंडस्ट्री आहे मां सम्झां थो उहा एग्रीकल्चर इंडस्ट्री आहे जेकी पाकिस्तान खे हलाए थी ऐं पाकिस्तान जो जीअं साईं चयो त माण्हू ख़ैरात करनि था ऐं उन खां पोइ हिक ॿिए खां मदद घुरनि था। मुंहिंजो ज़ाती ओपिनियन इहो आहे त पाकिस्तान एग्रीकल्चर कंट्री आहे। अलाह जी महिरबानी सां हिते जेके खाइण पीअण जूं शयूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं थियनि थियूं ऐं उन जे करे हिते को बि जॾहिं बि मुसीबत अचे थी पाकिस्तान उन मुसीबत खां निकिरी वञे थो। बाक़ी बिल्कुलु जेके पॉलिसीज़ आहिनि गवर्नमेंट जूं उहे बहितर हुजणु खपनि ऐं सिर्फ़ु इहो ज़मींदार तबिके में बि खोड़ड़ा हूंदा ज़मींदार जेके उहे टैक्स न ॾींदा आहिनि अहिड़ी तरह ताजर बि आहिनि न ॾींदा आहिनि। हाणे उहे त जेके बि गवर्नमेंट सिर्फ़ु इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट त न आई आहे उन में इमरान ख़ान खे एतिरो मौक़ो मिलियो। हाणे हिन साईं असांजे ॿुधायो त उते जेको आहे अलाए 1200 अरब जेके आहिनि उहे आहिनि उन्हनि 3-4 साल जेको आहे यको तव्हांखे हुकूमत जी माण्हुनि खे तव्हां ॿधो जेलनि में विधो को हिकिड़ो केस बि तव्हां उन्हनि ते साबित न करे सघिया। हाणे इन शयुनि खां मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरि निकिरी करे जेकी सूरत हाल आहे मुल्क जी उन खे मुंहुं ॾियणु खपे ऐं जेन्युइन ॻाल्हि आहे। हाणे ॾिसो असां पोइ बि जॾहिं बि ख़राबु पार्टियूं जीअं बि आहिनि पर हिकिड़ी महांगाई मार्च ॿियो टियों कयूं पिया ऐं प्रेशर बिल्डअप कयूं पिया अॻे हुकूमत ते त महांगाई आहे गैस महांगो आहे। मां पंहिंजे लाइ चवां थो पंहिंजी हुकूमत जे लाइ हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलेक्शन जे चकर में लॻा पिया आहिनि। इमरान ख़ान जहिड़े नमूने सां तव्हां पाण ॾिठो त जहिड़े नमूने सां उनखे हिकिड़ो जेको बि हे जो चाहिनि था त हिकिड़ो आइनी तरीक़ो आहे जो 90 ॾींहं में इलेक्शन कराई वञे। इमरान ख़ान खे जंहिं तरीक़े सां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस करे हटाए वियो उहो आइनी तरीक़ो न हो। सॼी जेकी सिस्टम जेको कूड़ो सचो जेको बि सिस्टम हुयो असां त हाणे उन ते नथो मां वञा आइन ते उन खे जहिड़ो बि हुयो उन में वॾे में वॾी जेकी वरी बि कुझु न कुझु जेको माना ईअं सम्झो ईअं खणी चइजे त को हया शर्म थोरो घणो माण्हू खे हूंदो आहे कुझु थोरो एहतियात कंदा त भई आइन आहे उन जो त सॼी ॿेड़ी त न PTI वारनि अची करे ॿेड़ी ॿोड़ी उन में तव्हां पाण ॾिठो त जेको आहे उहो चेंज थी सुप्रीम कोर्ट खे एक्शन वठिणो पियो ऐं वरी हिकदमि जेको आहे उन असेंबली बहाल करे वरी एडवाइस वई उहो प्रेसिडेंट ताईं तारीख़ जो हिसो आहे। ॾिसो हाणे तव्हां उहे वरी उहे ॾिसो हाणे उहे फ़र्क़ु बिल्कुलु मां हाणे बि हिन हुकूमत में हूंदे बि मां चवां थो त जेको आइनी तरीक़ो आहे 90 ॾींहं में जेकॾहिं इलेक्शन जिथे जिथे असेंबलियूं टुटियूं आहिनि उहे थियणु खपे ऐं मां नथो सम्झां त उन में का हिकिड़ो ॾींहुं बि वधि कयो वञे। बाक़ी हाणे ॻाल्हि इहा त जेकी सूरत हाल आहे मां इहो सभु जेके आहिनि PTI वारा दोस्त उहे ईअं चाहिनि था त उन में सभु हिननि जो कसूर आहे जेके आहिनि पार्टियुनि जो। ॻाल्हि इहा त तव्हां जेकॾहिं सियासत कयो था तव्हांखे न आइन जे तहत तव्हांखे बि त हलणो पवंदो न। तव्हां एक्सपेक्ट कयो था ॿियनि खे आइन जे तहत हलनि तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते जीअं वणे तव्हां कयो ईअं कोन थींदो ऐं उनजो नुक़सानु थियो आहे। मां इहो तव्हांखे ॿुधायां उन्हनि जेको आहे जेके बि ताक़तवर जेके धुरियूं आहिनि या जेके ॿिया जेके आहिनि जेके जंहिंजो नालो इस्टेब्लिशमेंट नालो खयो वेंदो आहे त उहे उन्हनि रोकियो उन्हनि खे त तव्हां हिननि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई न कयो। हाणे सुभाणे हे जेकॾहिं उनखे का डिले करनि था कंहिं तरीक़े सां त हिननि खे बि ज़ाहिर आहे वरी उहे ई जेको उन्हनि खे प्रोटेक्ट कंदियूं ऐं उन में वरी इहो डिले थींदो। पर अल्टीमेटली एज़ ए पॉलिटिकल वर्कर सियासतदान मां त चवां थो आइन मुताबिक़ जेके बि फ़ैसिला आहिनि जेकॾहिं उन्हनि ग़लति कयो हाणे उन जो जवाज़ ठाहे करे असां बि उन खे ग़लति जीअं मां चयो त अवां पंहिंजी पर्सनल कैपेसिटी में त इहा ॻाल्हि कयो था पर पार्टी बि असांजी हुकूमत में न असांजी पार्टी ॾिसो छो न पियो उहो प्रेशर साम्हूं मां हिकिड़ी गुज़ारिश हलणु घुरिजे। असांजी पार्टी जो तव्हां जेको बि मां ॾिसंदो आहियां जेके असांजा मर्कज़ी अॻुवान आहिनि सूबाई अॻुवान आहिनि या जेके बि MNAs MP आहिनि जेके बि आहिनि उहे सभु इहे ई ॻाल्हि करनि था। बिल्कुलु इस्तां सां लाइ डॉक्टर साहब अवां सही पिया चयो पर उन सां गॾोगॾु उहो प्रेशर नज़र न पियो अचे अवां हुकूमत जो हिसो आहियो त इहा ॻाल्हि न पई नज़र अचे त इहो थियणु घुरिजे रुगो थियणु घुरिजे काफ़ी न आहे पर कीअं थींदो असल में कीअं मुमकिन बणजंदो उहो बि तमामु घणो इम्पोर्टेंट असल में सही चओ था तव्हां बिल्कुलु मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त उन खे कोशिशि कजे ऐं हिते तव्हां वटि वेही करे जेकॾहिं असां इहा ॻाल्हि कयूं था त ज़ाहिर आहे इहा हिकिड़ी पार्टी पॉलिसी हूंदी ऐं असांजी जेकी पार्टी आहे उहा ॻाल्हि इहा करे बि अथी ऐं असां हिकिड़ी ईअं आम तौर ते जेकी इहा ॻाल्हि आहे जहिड़े नमूने सां तव्हां पाण मूंखे इहा ॻाल्हि करणु खपे पर तव्हां इहा ॻाल्हि कई त एॾी कन्फ्यूजन फैलाई वई। पहिरियों चयो त अमरीका आहे वरी चयो बाजवा आहे वरी छा आहे वरी मां फलाणो निशाने ते आहे वरी साईं गोली लॻी आहे। ॾिसो हाणे इहे जेके बि शयूं आहिनि उहे सॼे मुल्क खे कंफ्यूज़ कयूं वेठियूं आहिनि। उन में आम माण्हू वीचारो काॾे वियो जंहिंजे लाइ सियासत कई वञे थी उहो काॾे वञे उहो कंहिंखे चए माना कंहिंखे दान ॾे अपोज़िशन आहे न अपोज़िशन खे त
पंहिंजो लाचार लॻो पियो आहे त इलेक्शन। ऐं मां हिकिड़ी इहा बि तव्हांखे अर्ज़ु करे वञा त हे त हाणे पीपल्स पार्टी हिकिड़ी कोलिशन आहे, वॾी पार्टी, उन में नून लीग आहे, पर जेकी बि इहा जीअं असांजे साबिक़ MNA साहिबु चयो त उन में जेकी बि हुकूमत ईंदी न, जेकी बि ईंदी, उहो चाहे तव्हां अमेरिका जो बाइडन अची करे हिते विया आहियो, को बर्तानिया जो को अची करे ॿाहिरि विया आहियो, उनखे बि इहे ई शयूं फेस करणियूं पवंदियूं जेके हिन वक़्तु आहिनि। का बि अहिड़ी हुकूमत जीअं रजीम चेंज थी या जेको हिननि जी हले पई, हे इहो हुयो त हिननि त आख़िर त ईअं करे छॾियो, जीअं असांजो रिज़वी साहिबु चयो त सभिनी खे इंटरनेशनल जवाबु ॾेई छॾियो त पैसा ॾींदासीं न। इमरान ख़ान त उहो कमु करे पियो त उन में त सॼो जेको मुल्क आहे आख़िर ईअं पाण ई हाणे इहा जेके ॻाल्हियूं करनि था त उन्हनि में मजबूर थी करे जेकी हिननि खे माना हिकिड़ो शफ़क़त जो हथु हुयो। मां हमेशह हिते तव्हां वटि जॾहिं बि प्रोग्राम में आयुमि हमेशह मां इहा तव्हांखे इहा ई ॻाल्हि कंदो रहंदो हुउमि। तव्हां जेकॾहिं पुराणा प्रोग्राम कढी करे ॾिसो त शफ़क़त जो हथु जेकॾहिं हिननि खां हटियो वञे, 48 कलाक 24 कलाक हिननि जे लाइ वॾा आहिनि। शफ़क़त जो हथु हटियो, उन खां पोइ तव्हांखे रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहिनि। हाणे इहो ज़रूरु आहे त कुझु फॉलोइंग आहे जेको इमरान ख़ान साहिब जी, ऐं माण्हू जेके आहिनि सोशल मीडिया ते उनजी टीम तमामु घणी तेज़ आहे, पर असल में हिते हिन मुल्क खे तव्हां जेकॾहिं इमरान ख़ान खे वठी अची करे विहारे बि छॾियो त इहो हिन मुल्क खे बहिरान में कोन कढी सघंदो। हिते जेन्युअनली जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त जेके बि पॉलिटिशियन आहिनि वेही करे माशी जेकी सूरत हाल आहे पाण खे बि ॾिसनि, ऐं जेके ज़रूरत न आहे जेको असां 18 अमेंडमेंट में हाणे असां 18 खां वधीक सिंध में वज़ीर नथा खणी सघूं, पर ॻाल्हि इहा त वरी जेको स्पेशल असिस्टेंट अलाए केतिरा फ़ौज आहे। ठीक डॉक्टर साहब, उहा बि ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे उहो पघारूं मरातूं भले घटि बि हुजनि, पर हिकिड़ो तासुर जेको पैदा थिए थो, जेको वञे थो, ऐं हिन ॾुखी सूरत हाल में न रुगो मुल्क अंदरि पर मुल्क ॿाहिरि बि उहो तासुर वञे थो। ज़मीर हुसैन साहिब नाज़रीन मूंसां गॾु प्रोग्राम में शरीक आहिनि, कानूनी माहिर आहिनि, तज़िया निगार आहिनि। ज़मीर साहिब, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चवां थी। डॉक्टर सोराब सरकी, अदनान आदिल साहिब, जयप्रकाश साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। अव्हां जेका समूरी सूरत हाल आहे, ज़ाहिर आहे अव्हां हिकिड़ो जेको लीगल व्यू आहे, लीगल ओपिनियन आहे, उहो बि ज़रूरु सां शेयर कयो त जेके इमरान ख़ान साहिब जी गिरफ़्तारी, इम्कानी गिरफ़्तारी वारो मामिलो पैदा थियो आहे, उहो कहिड़े पासे ॾांहुं वेंदे नज़र अचे पियो? ॼाणाए पियो वञे त उबूरी ज़मानत खां पोइ हिफ़ाज़ती ज़मानत वारी काउंटर स्ट्रेटजी ते गौर बि कयो वियो ऐं उन ते अमल बि कयो वियो। हाणे लाहौर हाईकोर्ट बि तलब कयो आहे ख़ान साहिब खे, उतां कहिड़े रीति ही कानूनी मामला अॻियां वधंदे ॾिसो पिया, ऐं उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे हिकु आम माण्हूअ खे आम माण्हू वांगुरु सफ़र बि कयो था, भोॻियो बि था, पर उन्हनि खां कुझु बहितर मथे हूंदे अव्हां उन्हनि खे सम्झाइण जी पोज़ीशन में बि आहियो, सभु समूरी जेके शयूं आहिनि रखण जी पोज़ीशन में बि आहियो, त छा चवंदो हिन समूरी सूरत हाल में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़िया, मां अव्हांजो मशकूर आहियां। हाणे अर्ज़ु इहा त ही इमरान ख़ान जो जेको बेल रिजेक्ट थियण वारो मामिलो आहे, हाणे इहो प्योर अदालती मामिलो आहे ऐं इहो अदालती प्रोसीजरल मामिलो आहे, जंहिंमें ख़ान साहिब खे मुतअद्दिद बार जेको आहे सो अदालतुनि मां रिलीफ ते मिलंदो आहे ऐं मिले बि अथो। ऐं बाज़ दफ़ा जेकॾहिं अदालती प्रोसीजर ऐं अदालती अहकामात जी रोशनी में ॾिठो वञे, जेको बि हुजे उहो जॾहिं न हाज़िर थींदो आहे या जेकी बि अदालती डायरेक्शन हूंदी आहे या आर्डर हूंदो आहे, उन्हनि ते जेकॾहिं हू ध्यानु न धरींदो आहे त सब्सिक्वेंटली अदालतूं वरी पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ो प्रोसीजरल तरीक़े सां कमु कंदियूं आहिनि। हाणे इहो आहे त इमरान जी जेकॾहिं ही मुमकिना तौर ते इलेक्शन कमीशन में कंटेम्प्ट वारे केस में रद्द थी आहे, त उन्हनि वटि हिकिड़ी ॿी अपॉर्चुनिटी इहा बि आहे तो इम्कानी तौर ते गिरफ़्तारी खां बचण जे लाइ, जीअं अव्हां ॾिसो त हू लाहौर हाई कोर्ट सां बि रुजू कनि था या हिते बि अची करे सरेंडर करे ऐं जेको आहे सो पंहिंजी बेल एक्सटेंड कराए सघनि था। इहो आहे कानूनी हिकिड़ो मामिलो जेको हू उन में जेको आहे सो हिसो वठी सघनि था। बाक़ी हाणे मजमूई सूरत हाल इहा आहे त असांजे हिन अदालती निज़ाम में, मुल्की निज़ाम में या समाजी निज़ाम में कुझु अहिड़ा खाल खदो खाल आहिनि जंहिंजे करे असीं सभु सफ़र कयूं था। जेको अव्हांजो सुवालु हो त कॉमन पर्सन जेको आहे उहो केॾो सफ़र थो करे, छो थो करे, उनजी वजह इहा बि आहे हिते जेके सुकम आहिनि ऐं बाज़ दफ़ा कॾहिं जेको आहे सो कंहिं शफ़क़त जो हथु आहे, बाज़ दफ़ा उहो शफ़क़त जो हथु हटी थो वञे, बाज़ दफ़ा फेवरिज़म आहे, बाज़ दफ़ा नॉन फेवरिज़म आहे। ऐं इक्वल बेसिस ते असीं ॾिसूं था त कंहिंखे बि हिते ट्रीट करण खां एतिरो एहतियात ऐं इज्तनाब छो आहे, जॾहिं त आइन वाज़िह थो पियो करे त हर माण्हूअ खे आइन जे रूह खां इक्वल बेसिस ते ट्रीट कंदो वेंदो।
हाणे हिते इहो थो थिए त सिस्टम जा कुझु पंहिंजा असूल आहिनि, उन्हनि असूलनि जे करे हाणे उहा सूरत हाल अची बीठी आहे त सियासतदान, अदालतूं या जेको आहे सो इंतिज़ामिया उहे कंहिं बि तरीक़े सां आम माण्हूअ खे रिलीफ ॾियण में नाकाम नज़र थियूं पियूं अचनि। हर माण्हू जेको आहे सो जेको तवको रखंदो हुयो इन अदालती पिलर्स मां, उहो मायूस कुन नज़र थो पियो अचे ऐं मायूसी वारे आलम में थो अचे त आया इहो छा थींदो। त उन जे सूरत हाल में हींअर इहा अहिड़ी सूरत हाल पहुची वई आहे त जिते जेको आहे सो का शइ थिए थी असांखे इहा ज़हन में कान थी अचे त इहा घणो टाइम हलंदी, का शइ थी वई आहे उन ते एतबार नथो अचे त इहा केतिरो टाइम हलंदी, या असीं जेको ॾिसूं था त मुमकिना तौर ते सुभाणे इहा शइ थींदी ऐं उहा शइ जेको आहे सो घणनि ॾींहंनि जे लाइ थींदी। इन जे करे हींअर जेको बि आम माण्हू आहे उहो सिस्टम ते ऐं रियासती इदारनि ते, रियासती फंक्शनरीज़ ते उन हिसाब सां ट्रस्ट ऐं उन हिसाब सां कॉन्फिडेंस नथो करे सघे, जंहिंमें हू ईअं सम्झे त हिन रियासत में आउं ख़ुशि बि आहियां, इक्वल बि आहियां ऐं इक्वल बेसिस ते बि आहियां। उन जे करे हाणे इहा आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे मजमूई तौर ते जेके बि तमामु स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे वेही करे हिकिड़ी नेशनल रिकन्सिलेशन जी हिकिड़ी पॉलिसी ठाहिणु खपे ऐं पंहिंजे जेके बि माज़ीअ जा ऐं जेके बि पुराणा फ़ैसिला अहिड़ा थिया आहिनि जंहिंजे करे तमामु डैमेज थियो आहे उन ते हिकिड़ो रिव्यू करणु खपे। ठीक ज़मीर साहब, इन्हीं ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे अदनान साहब, ये जो बढ़ती हुई खलीज जिसका जिक्र ज़मीर साहब ने किया, अवाम और सिस्टम के दरमियान, रियासत और हुकूमत के दरमियान, अवाम के दरमियान, इसके कॉन्सिक्वेंसेस कुछ उन्होंने उस पर रोशनी डाली, कुछ आप अगर उस पर कहना चाहें। और वो समझते हैं कि एक नेशनल रिकन्सिलिएशन, एक कमीशन होनी चाहिए, सबको मिलकर बैठना होगा। इस पर भी बार बार बात हुई कि सबको मिलकर बैठना होगा। माजी में भी ऐसे कुछ तजुर्बे किए भी गए, बातें भी हुई, लेकिन रिजल्ट कोई ख़ास नहीं निकल सका। उसके वजूहात आप क्या देखते हैं और अब आप समझते हैं कि इस सिचुएशन का यही हल हो सकता है या कुछ और पॉसिबिलिटी है? देखें, हल तो ये नहीं है, इसलिए कि जिसका वेस्टेड इंटरेस्ट है, जिसका मुफाद में ये निज़ाम काम कर रहा है, वो अपना मुफाद क्यों छोड़ेगा। कुछ लोगों का यहाँ पे इसमें मुफाद है कि निज़ाम इसी तरह चले और उसमें वो करोड़ों पति, अरबों-पति, खरबों-पति हो गए हैं। बाहर बैरून मुल्क भी उनकी जायदादें हैं, मुत्तहिदा अरब इमारात, यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कनाडा। तो वो जो लोग हैं वो क्यों चाहेंगे कि ये निज़ाम बदला जाए। निज़ाम इसलिए बदला जाए, वो तो मेरी और आपकी ख्वाहिश है कि जो मुतवस्सत तबका है, सफ़ेद पोश तबका है, गरीब तबका है, वो चाहता है कि निज़ाम बदला जाए। तो वो उनके दरमियान तो खलीज हमेशा से थी और हमेशा रहेगी। और पाकिस्तान की जो रियासत है उस पर अशराफिया का मुकम्मल होल्ड है, एलीट क्लास का मुकम्मल होल्ड है। हमने जनरल ज़ियाउल हक का भी दौर देखा है, हमारे बुज़ुर्गों ने अयूब खान का दौर भी देखा है, फिर हमने जनरल मुशर्रफ का दौर भी देखा है। तो मुकम्मल तौर पे तो यहाँ खालिस जमहूरियत तो कभी आई नहीं है। और जो भी एक नीम जमहूरी किस्म का माशरा हमारा है उसमें ये लूला लंगड़ा निज़ाम चल रहा है। अब ये जो इमरान खान का मामला तो ये है कि वो पीपल्स पार्टी को और नून लीग को रिकॉग्नाइज नहीं करते। अगर वो इक़्तिदार में भी जब आए थे तो बिलावल भुट्टो ने कहा था कि कदम बढ़ाओ, हम तुम्हारे कप्तान, तुम कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। अगर वो कुछ किसी कदर इनके लिए लचक पैदा करते और दूसरी सियासी पार्टियों के लिए जगह बनाते तो शायद उनकी हुकूमत इस तरह से ना गिरती और वो एक जमहूरी निज़ाम का तसलसल कायम हो जाता। लेकिन ये कि इस निज़ाम के अपने तजादात हैं और अब इमरान खान का रिसीविंग एंड पर हैं, पहले जो हैं वो नून लीग और पीपल्स पार्टी रिसीविंग एंड पर थे। आज हाई कोर्ट में वो उनको लाजमी पेश होने का हुक्म दिया हुआ है, हो सकता है वो एम्बुलेंस में बैठकर या किसी तरह वहाँ जाएं और उनकी गिरफ्तारी भी खारिज अज़ इम्कान नहीं है। मुझे तो यही लगता है कि पोलराइजेशन होगी, मज़ीद तलखी बढ़ेगी, महाजराई बढ़ेगी और शायद वायलेंस भी हो। पाकिस्तान के जो अवाम का मामला है वो तो ये है कि अगर वो खुद रास्त इक़दाम करें, अपनी ग्रास रूट लेवल पे तंजीमें बनाएं और अपना एहतजाज करें अपने हुकूक के लिए, तो वो कोई सिस्टम पे ऐसा दबाव डालें कि सिस्टम जो है वो उसमें तब्दीली आए और उनका अवाम की जो शिरकत है इस निज़ाम में वो बढ़े, वो अपने हुकूक का तहफ़्फ़ुज़ कर सकें। बाकी जो इस वक्त सियासी एक्टर्स हैं वो तो महाजराई के रास्ते पे चल रहे हैं। इसके नतीजे में पाकिस्तान में इनकलाबी कोई कुव्वत तो नहीं है इस वक्त, ना कोई इनकलाबी पार्टी है, ना लोगों का मिजाज इनकलाबी है।
ہم لوگ صدیوں سے غلامی کے عادی ہیں، انگریزوں کی، سکھوں کی، اس سے پہلے مغلوں کی، تاجک ترکوں کی، پٹھانوں کی، تو ہماری تو 1000 سال کی تاریخ ہے غلامی کی. یہ جو لوگ ہیں ان کا کوئی انقلابی مزاج تو ہے نہیں، لیکن یہ کہ پاکستان میں جو جس قسم کے معاشی حالات ہو گئے ہیں اس میں مجھے لگتا ہے، اور جس طرح سیاسی پولرائزیشن ہے، کہ وائلنس کی طرف اور تشدد کی طرف جو ہے وہ ہم بڑھ رہے ہیں. ڈاکٹر صاحب وائلنس ऐं तशदुद खाना जंगी बि थी सघे थी, कुझु अहिड़ो माहौल अदनान साहब खे त नज़र अचे पियो. ज़ाहिर आहे हर माण्हू जेको परेशान आहे ऐं शयुनि खे ॾिसे थो, एनालाइज़ करे थो, उहो सम्झे मां नथो सम्झां त को पोलराइज़ेशन जी तरफ़ वञे थो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पर मक़सदु चवण जो इहो आहे त माण्हू परेशान ॾाढा आहिनि. सियासी लेवल ते त पोलराइज़ेशन मौजूदु आहे. सियासी लेवल ते पोलराइज़ेशन इमरान ख़ान साहब अची करे कई आहे न. तव्हांखे पाण ख़बर आहे त जहिड़ो कॉन्फ्लिक्ट या जहिड़े नमूने सां हिक ॿिए जो ॿधाइणो, गिरफ़्तारियूं करणु, आसिफ़ अली ज़रदारी खे ठीकु आहे जेकॾहिं फ़ौजी गवर्नमेंट हूंदी हुई जेल में हूंदा, पर नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट में त ॿाहिरि कोन आयो न आसिफ़ अली ज़रदारी. उन टाइम ते एॾी हुई. ऐं उन खां पोइ जीअं अदनान साहब चयो त बिलावल चयो त कप्तान कदम बढ़ाओ. उन खां ॿियो बि मां तव्हांखे वधाईंदे ॻाल्हि कयां, आसिफ़ अली ज़रदारी साहब बि इहा ॻाल्हि कई, सियासत थींदी, माशी हालतूं मूंखे सही नज़र नथियूं अचनि, वेही करे मुल्क खे माशी तौर ते मज़बूत कयूं ऐं हुकूमत तव्हांखे मिली आहे जीअं बि मिली आहे ऐं तव्हां हुकूमत कयो. पर उन खां पोइ जेको उन जे जवाबु मिलियो ऐं पोलराइज़ेशन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो इमरान ख़ान करे थो. बाक़ी हाणे मां तव्हांखे नंढो मिसाल ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिंखे वणे या न वणे, नून लीग कंहिंखे वणे या न वणे, ANP वणे न वणे, ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, जमियत आहे फज़लुर रहमान जी, उहे वणे न वणनि, पर मक़सदु आहे त उन्हनि खे बि माण्हू त वोट ॾियनि था न. आइनी तरीक़े सां उहे फॉर्म भरे करे हिकिड़े सिंबल खां खटे अचनि था. तव्हां उनखे कीअं चवंदा त इहे जेके हिन सां उन्हनि सां वेहण जे लाइ तयारु न आहियूं, उहे सिस्टम में उन्हनि खे कढी करे ॿाहिरि उछलिजे, उहा त मां सम्झां थो को बादशाह में थी. पंहिंजी सीरियसनेस पे त मैटर करे थी डॉक्टर साहब. APC चई वई सिक्योरिटी वारे मामले ते अॼु 2 हफ़्तनि खां मथे वक़्तु थी चुको आहे. ॾिसो हाणे का ॻाल्हि कोन पई थिए, हुकूमत खे उहा असल में ॻाल्हि यादि ई कोन्हे. न तव्हां सही, मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त उन में बि तव्हां पाण ॾिठो त इहा इमरान ख़ान खे हिकिड़े कंहिं ईअं चयो आहे त तव्हां जेकॾहिं हिन सां वेंदा हुए त तव्हां जेॾो हेॾो बयानियूं ठाहियो आहे, उहो तव्हांजो बयानियूं न, हालांकि रोज़ु डेली बेसिस ते यू टर्न वठे थो. साईं सही चयो, जेकॾहिं पहिरें जीअं हिनखे हुकूमत मिली त उहे कुझु पार्टियुनि सां वेही करे ॻाल्हाया, ठीकु आहे, उहो जेको ईअं हरगिज़ सभु जेके बि चवनि था, हाणे असां बि इहा ॻाल्हि कयूं था त जेको ग़लति माण्हू आहे, हा इहो कीअं पॉसिबल आहे त ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को मुंहिंजे इलाइक़े में किथे बि को माण्हू क्राइम करे थो, केरु बि हुजे, खणी मां हुजां, मां क्राइम कयां थो, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मां चवां त मां कानून खां बाला तरां, त उहो त न आईन आहे न कानून आहे. केरु बि हुजे, या मुंहिंजो माइट हुजे या केरु बि हुजे. इमरान ख़ान साहब जेको इहा ॻाल्हि करे पियो त हिते जेको आहे ताक़तवर माण्हू जेके आहिनि उहे हिन खां कानून आईन खां बाला तरनि. हाणे मूंखे इहा ख़बर न आहे, मां रूबरू इन ॻाल्हि में बि नथो वञा त ग़लति या सही, पर हिकिड़ा जेके केस जेके दाख़िल थियनि था त इमरान ख़ान त कंहिं कोर्ट में वञे ई कोन थो, उनखे त मने ई कोन थो. मां हाणे उन ते इहो प्रेशर बिल्डअप थियो आहे. ज़ाहिर आहे जेकी हुकूमत आहे नाजिया हिन वक़्तु जेकी मौजूदु आहे, उहे सियासी पार्टियूं आहिनि ऐं बिल्कुलु उन में कोई शक न आहे त ज़ाहिर आहे उहे उन्हनि जा उन सां हिकिड़े अवामी मफ़ाद सां गॾो उनजी हिकिड़ी सियासी हिकमत अमली बि हूंदी. ईअं जेकॾहिं को छड़ो माण्हू ईअं वेही करे मीडिया ते चए त न मां सिर्फ़ु अवाम जी मफ़ाद जे लाइ कयां थो, उन में पार्टियुनि जी पंहिंजो मंशूर बि हूंदो आहे, पंहिंजा उनजा अहदाफ़ बि हूंदा आहिनि. ज़ाहिर आहे जेको आहे माण्हू इन जे करे बि सियासत करे थो, पार्टियूं त उहे इक़्तिदार में बि अचनि, पर ॻाल्हि इहा आहे त इन सभिनी जे विच में जेको मां अॻूणे बि तव्हांखे इहा ॻाल्हि कई त अहिड़ी जेकी कन्फंट्रेशन वारी सूरत हाल आहे न, इन में जेको मुल्क जो जेको ग़रीब अवाम आहे उनखे घणी तकलीफ़ थिए थी. असांजी पार्टी डॉक्टर साहब हिते बार बार सवाल इहो अचे थो, मां बिल्कुलु दुरुस्त फरमायो त हुकूमत केतिरे ई वक़्तनि ताईं इहे जेके आछियुनि जो जवां ज़िक्र कयो त PTI जो हूंदे बि आछियूं थियूं, हाणे बि इहा ॻाल्हि थी, पर समूरी ॻाल्हि जो मक़सदु इहो त न हुजणु घुरिजे त हुकूमत जी संजीदगी तोड़े कारकर्दगी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जे बयानीअ सां मशरूत हुजे. जेकॾहिं हू नथा वेहनि, जेकॾहिं हू जवाबु नथा ॾियनि पॉज़िटिव, त हुकूमत छा पंहिंजी संजीदगी घटि करे मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे. ॾिसो जी, पंहिंजी हुकूमत जॾहिं बि बाई इलेक्शन थियनि पियूं, इमरान ख़ान हुयो त तव्हां ॿुधायो त मां सम्झां थो 100% इमरान ख़ान हराए पियो. उन खां पोइ 36 हल्कनि ते इलेक्शन थियूं, उन में 36 हल्कनि तो ग़ालिबन जेको आहे 29 या 30 हल्कनि ते PTI खटियो आहे. अवाम त पंहिंजो रिएक्शन ॾिए थो जॾहिं उन्हनि खे वोट जो मौक़ो मिले थो,
पर इहो आहे, इहो जेको आहे मसनूई आहे। मिसाल हाणे तव्हां पाण इमरान ख़ान जी जॾहिं हुकूमत हुई, महांगाई हुई ऐं माण्हू इमरान ख़ान खे बुरो भलो चवनि पिया, वरी हे आया आहिनि, वरी बि हिननि जी इहा सूरत हाल ख़राबु आहे, वरी इमरान ख़ान ईंदो त उन में वरी माण्हू चवंदा त उहो ॿी हुकूमत अचे उन खे। माण्हू त हाणे इहो ई करे सघनि था, वीचारा उहो ई करनि था, पर जेन्युअनली जेकॾहिं उन्हनि जो मसइले जो जेकॾहिं हल आहे उहो अल्टीमेटली इन सियासतदाननि वटि ई आहे। उहे पंहिंजा जेके आहिनि, जीअं तव्हां चओ था, जेके ख़र्च आहिनि या जेके उन्हनि जी मिसमैनेजमेंट आहे, बैड गवर्नेंस आहे, उनखे दुरुस्त करनि ऐं माण्हुनि खे सही ॻाल्हि ॿुधाई वञे। जेके हुकूमत खां ॿाहिरि आहिनि उहे IMF में वञो था, ग़लति कयो था, तव्हां IMF सां माइदा कया, अपोज़िशन में वेठा हूंदा त उहे इहा ॻाल्हि कंदा, पर जॾहिं गवर्नमेंट में ईंदा त वरी उनखे प्रोटेक्ट कंदा। असां त नंढे लाइ खां वठी, मां पाण सियासतदान आहे, इहो ई ॾिसंदा था अचूं। त इन सूरत हाल में मां सम्झां थो त जीअं अदनान साहिबु चयो त जेन्युअनली जेके आहिनि पॉलिटिशियन, जेके ग्रास रूट लेवल खां वठी जेके अचनि था ऐं उन्हनि खे ख़बर आहे अवाम जो दर्द आहे, त उहे जेकॾहिं उहे विच में जेकी इंटरफेरेंस एस्टेब्लिशमेंट वारी न हुजे ऐं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि में बि हिकिड़ी डेमोक्रेसी हुजे, त उहे जेन्युअन माण्हू अचनि ऐं उन्हनि खे माण्हुनि खे अहसासु हुजे, आम माण्हुनि जो अहसासु हुजे। ऐं मां नथो सम्झां त जंहिं माण्हू खे अहसासु नाहे कंहिं शइ जो, त उहो ॿियनि माण्हुनि खे डिलीवर करे सघंदो। ऐं जेके हुकुमरान आहिनि उन्हनि में जेके अक्सरियत मां ॾिसां थो त जेके वॾी लेवल ते जेके वेठा आहिनि, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे या तव्हां असांजो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु, तव्हां पाण ॾिसो त ग़रीबनि सां केॾो माना उन्हनि जो प्यारु हूंदो, उनजा फुटेज ॾिसो, उन्हनि जी तव्हां ज़िंदगी ॾिसो, या ॿिया जेके बि वॾा लीडर गुज़रिया आहिनि, इहा बिल्कुलु इहा हाणे जेके आहिनि सियासतदान आहिनि उहे सफ़ा आउट ऑफ टच आहिनि, उहे उन्हनि खे आम माण्हू जी ख़बर ई न आहे, त इन जे करे उहे सही फ़ैसिला बि नथा करे सघनि। ठीकु डॉक्टर साहिबु, प्रोग्राम जो वक़्तु बि पूरो थिए पियो, तमामु अहम ॻाल्हि हुई ऐं डॉक्टर साहिबु उनखे ज़ाहिर आहे उनखे ॿुधायो बि त अॻु छा हूंदो ऐं कहिड़ा माण्हू जेके आवाम सां जॾहिं लह अचण में रहंदा या वेझो हूंदा त हुनजा रिज़ल्ट्स हिकिड़े आम माण्हू जे लाइ या सोसाइटी जे लाइ केतिरा मुख़्तलिफ़ हूंदा। हिन भेरे जेका सिचुएशन आहे को वॾे में वॾो रीज़न ॿियनि सभु खोड़ सारे रीज़न सां गॾोगॾु हिकु इहो बि आहे त जेका वधंदड़ फ़ासिलो आहे, जेको वधंदड़ गैप आहे हिकु आम माण्हू ऐं हुकूमतुनि विच में, रियासत विच में, उहो बि तमामु वॾो रीज़न आहे हिन समूरी सूरत हाल जो। गॾोगॾु सॉल्यूशन्स ते बि ॻाल्हि थी आहे, वे फॉरवर्ड्स ते बि ॻाल्हि थी आहे। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। अॼु के प्रोग्राम में डॉक्टर सोराब सर्की साहिबु, ज़मीर हुसैन साहिबु, अदनान आदिल साहिबु ऐं जयप्रकाश साहिबु बि कुझु देरि लाइ मौजूदु हुआ। मां सभिनी जी महिरबानी, मां वक़्तु कढियो के प्रोग्राम लाइ। नाज़रीन, फीडबैक जो मुंहिंजो इंतज़ारु रहंदो। वरी मां सां जल्द मुलाक़ात कंदासीं नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।